मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मुसलमान निकाह ते केतिरा ख़र्च कंदा? 10 लाख रुपया। 10 लाख पुट जी निकाह जे मथां लॻाईंदा, 12 लाख 15 लाख निकाह जे मथां रक़म लुटाई थी वञे। हाणे असांजा मुसलमान नादान मुसलमान, इहो एतिरी रक़म छाजे खां इस्तेमालु थींदी आहे ॿुधायूं? इहो इन करे न पीउ जी छा फ़िक्र हूंदी आहे त मुंहिंजो पुटु जेको अॻिते बहितरीनु ज़िंदगी गुज़ारे, चैन जी ज़िंदगी गुज़ारे, सुकून जी ज़िंदगी गुज़ारे। छाजे करे? इन जे लाइ। हाणे पीउ इन शयुनि ते फोकस न आहे कंदो त यार पुट जो निकाह करायां थो, कम से कम पुट खे इहा त ख़बर हुजे इस्लाम घरवारीअ जे बारे में छा हुकुम थो करे। 15 लाख रुपया इस्तेमालु शादीअ मथां, इहो पीउ हिकिड़ो रुपयो बि जेको आहे पुट जे मथां इन शइ ते इस्तेमालु न कंदो आहे ताकी इहो मुंहिंजो पुटु इस्लाम में इहा शइ त मालूमात करे न त निकाह में कहिड़ा उसूल इख़्तियार करणा पवंदा आहिनि, घरवारी सां कहिड़े मामलात सां हलणो पवंदो आहे। 1 नंबर ते पीउ इन जे मुतबादिल फ़रीक़ आहिनि, औरत जे तरफ़ां उन जे पीउ खे बि कंहिं क़िस्म जो कोई फ़िक्र न हूंदो आहे। ईअं न सम्झंदो आहे त यार नियाणी जो निकाह करायां थो, हाणे मुंहिंजी नियाणी खे इहा त ख़बर हुजे त सुभाणे मुड़ुस जा कम छा थींदा, मुड़ुस जी ज़िमेदारी मुंहिंजे मथां कहिड़ी बीहंदी। इस्लाम बिल्कुलु बि न सेखारींदा, न पुटनि खे इस्लाम सेखारींदा शादी खां पहिरियां, न धीअरुनि खे इस्लाम सेखारींदा। रिज़ल्ट छा निकिरंदो? रिज़ल्ट फौरी तौर तलाक थींदी। कहिड़ा तरीक़ा? हो तरीक़ा त जहालत वारा इस्तेमालु कंदा। हिकिड़े मुस्लमान खे ख़बर न त घरवारी छा थींदी आहे, हिकिड़े मुस्लमान खे ख़बर न त घरवारी छा थींदी आहे, त इहो कहिड़ो तरीक़ो इस्तेमालु कंदो? जहालत वारो कंदो, ऐं इन जो इहो निकाह न हली सघंदो। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पढ़ंदा, निकाह ॾिसंदा मुस्लमान जो, सहाबी जो निकाह ॾिसंदा, पोइ चङी तरह मालूमात थी वेंदी, पोइ तव्हांजे निकाह जे अंदरि बरकत थींदी। इहा ख़बर कहिड़े टाइम पवंदी? इहा ख़बर इस्लाम सिखण खां बाद में पवंदी।